एक शख्स लिखियो आहे, मुफ्ती साहब, शराब हलाल शयुनि सां ठहंदी आहे, पोइ हराम छो आहे? शराब हराम इन करे आहे छो त शराब सां हिकु अहिड़ी क़ीमती शइ ज़ाया थींदी आहे जंहिंजी तलाफ़ी मुमकिन न आहे। शराब इन करे हराम न आहे जो ठही छा सां आहे, खारकनि सां ठही आहे या अंगूर सां ठही आहे या ड्राई फ्रूट सां ठही आहे। हराम करण जी वजह अलॻि आहे। अल्लाह साईं इंसान खे हिकिड़ी क़ीमती नेमत ॾिनी आहे जंहिंखे अक़ल चइबो आहे, ज़हन चइबो आहे। शराब पीअण सां इंसान जी अक़ल खे, ज़हन खे नुक़सानु ईंदो आहे, ज़ाया थींदी आहे। शराब पीअण खां बाद इंसान जे अक़ल ते एतिरो असरु थींदो आहे जो उनखे कंहिं शइ जी सुञाण न हूंदी आहे, न माउ जी सुञाण, न भेण जी सुञाण, न धीअ जी सुञाण, न पंहिंजे अल्फाज़ जी ख़बर हूंदी आहे त मां ॻाल्हायां छा थो। अल्लाह सां अक़ल ॾिनी आहे, इन अक़ल सां इंसान केतिरी तरक़ी कई आहे। जहाज़ ठातई, रेलगाॾियूं ठातई, जदीद तरक़ी कयई, कंप्यूटर ठातई, इन अक़ल जे ज़रिए सां न। जॾहिं माण्हू शराब पींदो त इहा अल्लाह जी वॾी नेमत ज़ाया थींदी। इन नेमत जे नुक़सान जे करे अल्लाह साईं शराब खे हराम करार ॾिनो आहे। इहा वजह न आहे त ठही छा सां आहे, ठहण सां कोई मक़सदु न आहे। का बि शइ जेकॾहिं ठही आहे हलाल शयुनि सां, ॾिसबो इहो त उनजो रिएक्शन छा आहे, उन जा असरात छा आहिनि। जेकॾहिं असरात सही आहिनि त पोइ उहा अलॻि शइ आहे, जेकॾहिं असरात नुक़सानदेह आहिनि। हदीस पाक में आहे न, कुल्लु मुस्किरिन ख़मरुन व कुल्लु ख़मरिन हरामुन। हर उहा शइ जेकी इंसान जे अंदरि नशो पैदा करे उहा शराब आहे, ऐं हर नशावर शइ हराम आहे। इंसान नशो ईंदो आहे, इन करे हराम आहे। इन सां अक़ल खे नुक़सानु ईंदो आहे, अक़ल में फुतूर ईंदो आहे, इन करे हराम आहे। इहा लॉजिक न आहे त ठही छा सां आहे। अहिड़ियूं त खोड़ शयूं आहिनि। हलाल शयुनि खे तव्हां टको करे ख़राबु करे पोइ उन सां का शइ ठाहियो, उहा त हराम थी वेंदी न।